अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया पंहिंजी सिंध ऐं पंहिंजी सिंध जे स्क्रीन ते आऊं आहियां जो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असां तव्हांखे पंहिंजी सिंध ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा, सिंध जे मुख़्तलिफ़ बाग़नि जा, हंधनि जा, ॻोठनि जा, वाहणनि जा, वस्तनि जा मंज़र तव्हांखे पंहिंजी सिंध जे टेलीविज़न स्क्रीन ते असां ॾेखारींदासीं। ऐं पंहिंजी सिंध जी सभ खां पहिरीं असांजी जेका सिंध आहे, असांजी जेका समाज जहिड़ी सिंध आहे, उन में रहंदड़ मारवड़ आहिनि, सांगीड़ आहिनि, झांगीड़ आहिनि ऐं सिंध जी जेका तारीख़ आहे उन जो हिकिड़ो मुख़्तसर हवालो तव्हांजी नज़र करियूं था। सिंध जंहिंखे ॿाहिरियां माण्हू वादी मेहरान बि चवंदा आहिनि त बाबुल इस्लाम बि चवंदा अथसि। सिंध पाकिस्तान जो एराज़ी में टियों ऐं आबादी में ॿियो वॾो सूबो आहे। सिंध जी मईशत जो दारो मदार ज़राइत ते आहे। सिंध जूं पाकिस्तान नेशनल असेंबली में 75 ऐं सिंध असेंबली में 168 सीटूं आहिनि। सिंध में 6 डिवीज़न, 29 ज़िला ऐं 138 तालुका आहिनि। सिंध बाबति तारीख़ जो पहिरियों किताबु चचनामो मिले थो। चचनामो फ़ारसी ॿोली में लिखियलु आहे, जंहिंजो मुंसिफ़ अली बिन हामिद कूफ़ी आहे। 1781 में हिकु अफ़गानी पठान मदद ख़ान पठान सिंध ते हमिलो कयो हो। उन वक़्तु कल्होड़नि जी हुकूमत हुई। मदद ख़ान सिंध जे घणनि ई शहरनि खे लुटियो ऐं फुरियो हुयो, जंहिंखे मीर फ़तेह अली ख़ान टालपुर सिंध मां तड़े कढियो हो। 1843 में अंग्रेज़नि सिंध फ़तह कई। उन वक़्तु सिंध जे 3 अलॻि अलॻि हिसनि ते मीरनि जा हुक्मरान हुया। कैरपुर में मीर अली मुराद ख़ान टालपुर, हैदराबाद में मीर रुस्तम ख़ान टालपुर ऐं मीरपुर ख़ास में मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर। मीरनि खां पोइ सिंध ते अंग्रेज़नि हुक्मरानी कई। सिंध जी ज़मीन घणी वारियासी आहे। सिंध जे विचोले हिसे जी ज़मीन आबादी लाइ बहितरीनु आहे, जॾहिं त लाड़ जी ज़मीन कलराठी आहे। पाकिस्तान जो वॾे में वॾो रेगिस्तान सिंध में आहे, जंहिंखे थर रेगिस्तान चयो वेंदो आहे। सिंध जे शहरनि जेकबाबाद, सखर, नवाबशाह ऐं सहवण में पाकिस्तान में सभ खां वधीक गर्मी पए थी। पाकिस्तान जी वॾे में वॾी बैराज सिंध में आहे, जंहिंखे सखर बैराज चवंदा आहिनि। सखर बैराज जो इफ़्तिताह 1932 में थियो। वणनि में सिंध में सभ खां वधीक बबुर जो वणु आहे, जंहिंखे किकिर बि चवंदा आहियूं। सिंध में तितर जा 2 क़िस्म आहिनि, बगड़ो ऐं कारो। मोर पखी सिंध जे थर पारकर ऐं उमरकोट में मिले थो। सिंध में ॿकरियुनि जा 6 क़िस्म आहिनि, लोहरी, कारी करची, टाकरू, पोती या कुरी, कामोरी ऐं परी। सिंध जे इलाइक़े थर में घणो ॻाओ माल आहे। सिंध में सामुंडी किनारो 350 किलोमीटर आहे। सिंध जो सिरो, जंहिंखे उतर वारो इलाइक़ो बि चवंदा आहिनि, समुंड खां परे आहे ऐं ओलह पासे खां वीरान टकरियूं अथसि, जंहिं सबबु उतां जी आबहवा ऊन्हारे में तमामु गरम ऐं सियारे में तमामु थधी थींदी आहे। जॾहिं त लाड़ वारो इलाइक़ो समुंड जे वेझो आहे, जंहिं सबबु आबहवा घिमियल थींदी अथसि। गोरख हिल स्टेशन सिंध जो सभ खां वधीक थधो इलाइक़ो आहे। पाकिस्तान में सभ खां वधीक हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ माण्हू सिंध में रहनि था। उम्मीद आहे दोस्तो ही दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।